भलाई जो हुक्म ॾियणो, तबलीग करणो, शरीयत ॿुधाइणो, यो मर्द जे ज़िम्मे भी आहे ऐं औरत जे ज़िम्मे भी आहे। वल मुमिनून वल मुमिनातु, मोमिन मर्द ऐं मोमिन औरतूं मिंबर ते वेही मर्द मर्दन के तबलीग करे सके तो, शरीयत ॿुधाए सके तो, नसीहत करे सके तो, त ईमान वारी औरत औरतन के भलाई जो हुक्म करे सके थी, नसीहत करे सके थी, शरीयत ॿुधाए सके थी। इस्लाम औरत के हक़ीर शय न समझो आ त इहा सिर्फ इस्तेमाल जी शय हुजे। इहा यहूदी जी सोच आ त औरत मटेरियल ही अहिड़ो आ जंहिंखे सिर्फ इस्तेमाल करणो आ, जीअं टिशू के इस्तेमाल कबो आ।